अस्सलाम वालेकुम याली मतलब दोस्तों की आयो उम्मीद है तो तवा सब ठीक ठाक होंदा असा आज मौजूद है अदा मुराद अली मुराद विलोस यूट्यूब चैनल ते साईं जन जी सुठी मेहनत है असा आबिद विलोस भी चैनल है तमाम जल्द पांजी मेहनत जारी है इन दोस्तन जी। अज असा टई जना मेलो भी घुमंदासीं कचहरी भी कंदासीं सचल सरमस्त जी भी ज़ियारत कंदासीं। हलो दोस्तों सी भी ॾाढो लॻो पियो आहे विजिट असाड़े ते ब्रेक नवासी ॾाढो वधी वियो आहे पेट्रोल यार गाड़ी ॾिनी आहे छिके आहे गाॾीअ खे बस जाके वाला ये शकील साहब भाई बताइए राजा शकील खत्म थियो ना गाल बुधायो ता होते असा पेट्रोल खत्म थियो पैसा कोन दे इन्या वा संजू ना पैसा कोन दे यार बस होते बुको दा उतरे मुन्ना उधार वाली इते का शे ना बाबा साली ये तेल बेल परा पैसा ते खाइना रुपया ते सिर्फ पैसा ते अब आली अब चश्मा दे यार दिसो हालत दिसो चश्मो वसूल में आए बाबा जो सिर्फ मैंने सीए ने करे बात हो हेलो दोस्तों ये राजपुर जी पुल है तमाम मथे है पोयो असांजे जेको तव्हां ॾिसी रहिया हो इहा रेल जी पटड़ी है रेल जी असां रेल ते चढ़ी सिधो कराची हलिया वेंदासीं अमरेट ब्रिज ते असां बीठा आहियूं हिते हाणे असां आप जगह असां मथो विहारे रहियासीं मथी भोगी ते ओसी ताईं रेल आसरे वेठो जीअं अचे न हुते पुल जी में माल चढ़ियो हिननि खां वॾा मालिक वो फिल्म न ॾिठी अथव हुन में उहो जेको मथो हीरो पुल तो जंप ॾींदो आहे हवा छा हाल आहे दादा खैर तव्हां सोचो था जंप ॾेई वरी सेल्फी वठो सेल्फी वठणी आहे हां सम्झ में अचे जंप कीअं असां ये जंप वाला के दुनिया हली में जंप ॾींदे दादा पंजाबी है छा कंदा ड्राइवरी कंदा छाजी और रखो दूसरा रखे जी टैक्सी वजे तो इने जी ॿियो खैर आहे सभु अल्लाह एहसान दोस्तों असां हाणे पुॼी विया आहियूं राजपुर सिटीअ में अलाह केरु कंदो रब साईं बाक़ी सी ॾाढो आहे पोइ असांजो ताज पंप आहे इहो असुल मुंहिंजे ॾाॾे जो पोइ उन किरवी जो रखियो त वरी हिननि पंजाबियुनि वठी छॾियोसि ॾिनसि बि न मोटाए हाणे हलो त अॻे आप सही थोरो ट्रॉल तव्हांखे नज़र ईंदो हूंदो अॻे ख़्यालु कर मुंहिंजा भाउ असां हिन महिल पुॼी विया आहियूं हिनजे मेले जी गेट ते असां थोरो मामूरत भाई चंदुसि थोरो अॻे पंहिंजो मथो करे छॾंदा उहो गेट आहे हाणे हलंदासीं अंदरि ॾाढो मेलो बि घुमंदासीं इंजॉय कंदा हाईवे ते बीठा आहियूं ये में यार क्यों ताला निकली यार गरीब है असांजी अखियूं हे तेने रकत सुसी आहे रकत सुसी आहे भाऊ सिया में कहिड़ो सिया ये ताजी का जर पट में साई ॾेखार पिया यार भुलजी बि सियारे में हाणे असांजे शहर में न अचो शेरपुर ज़िले में ॾाढो सिया यार अदा ये मेले में अची विया आहियूं यार बची आहिनि घंटे वठंदासीं असांजा मुंहिंजो जेको पीउ आहे उहो बड़ो डांसनि जो शौक़ीन आहे अब ही घणे थो ॾींहुं अदा 100 रुपयो हेरी सवाल आप त जेतिरो आहे आप त के हिनखे ॾिसो घंटे जेतिरो आहे त लॻे थो भाई मुझे पोयो चोगेल ॾिसी रहिया हो भाई चोगेल ई चोगेल आहे इहो वॾो चोगेल आहे और हे जेको आहे
ये कहिड़ी अथव साईं? जे में ॾाढो शेर कयो, ॾाढी ठाही आहे। या मुझे ॾाढे अंग्रेजनि जे तौर पे ठाही। खसी अंग्रेजनि को है, खसी अंग्रेजनि को है, पोइ हिन थोरी एडिटिंग करे आयो असांखे ॾाढी ॾिनी। या ॾाढे हा हेॾो रेल बीठी आहे, हे बि असांखे अंग्रेज ॾेई आहे पैसा रेल। ही सभिनी ॾाढे गिफ्टूं मिलियूं, सभिनी ॾाढे गिफ्टूं मिलियूं अथव, चेक कयो। अदा या टमाटर भिंडी एतिरो हमरा ऐसा रद्द वारो अथऊं, मैटर रद्द वारो अलाए काथऊं ने बेटी एतिरा हमरा आगे ने हेॾो जेको हे न हेॾो ॿियो त ॾिसो छोकिरा ट्रप था ॾियनि। इहो हिन जे जेको आहे मुंहिंजे बाबे ठाहियो हुयो बाबा, इहो मुंहिंजे बाबे ठाहियो, ॾिसी रहिया इहो ॾिसी रहिया मुंहिंजे बाबे ठाहियो। असां ॾींदा हो हिते सॼो मिलिया सामान असां ॾींदा हो। हे मुराद जरदारी पुट अथव, पयो ट्रकूं इहे पीछे सभु मुराद जूं आहिनि दोस्तो। हे मुंहिंजे पोयो अथव जेको ॾिसी रहिया हो चोगेल, इहो वॾो चोगेल आहे। इन चोगेल हिन वक़्तु बंदि आहे, हिन ते चोगेल ते असां चढ़ी मथो हिन जो फोटू कढूं पैसा कोन खणी आयो चढ़े आ मथे फोटू कढी अला बालिका चढ़ी वञो आहे मथो वञी फोटू कढूं था न दुनिया असांखे दुनिया बुल ॾियां मथां ई बुल ॾियां जाम चुंबड़ी वञा मथे जेको अचे पियो इन खे असां सिंधीअ में चोगेल चवंदा आहियूं यार। दोस्तों हाणे अंदरि असां पुॼी विया आहियूं। हाणे हिकिड़े असां भाऊ सां छड़ो पुछंदासीं खाईंदासीं कोन भाई हिकिड़ो हेॾो वेस हिकिड़ो हेॾो वेस हिकिड़ो हेॾो। असांजो चैनल आहे ना मुंहिंजो राजा शकील, मां उन जी तरफ़ खां आयो आहियां। मुंहिंजो मां असुल मज़ाक़ आर्टिस्ट बि आहियां ऐं ॿिया बि कम कंदो आहियां। ऐं माना हिकिड़ो चैनल आहे असांजो यूट्यूब ते, उन ते हीअ हलाईंदा आहियूं ऐं पूरी दुनिया इनशाला हिनखे ॾिसंदी। ऐं मेलो तारीख़ी मेलो बि आहे, कोई ईअं अॼुकल्ह जो मेलो न आहे। असां त ॼावा आहियूं दोस्तो, असां ॼावा आहियूं, असां हिन मेले खे ईअं ॾिसंदा था अचूं माशाल्लाह। महीने जा महीना मुशरफ जे दौर में मुंहिंजी छठी थी ॼावल पहुते छठी मुंहिंजी हाणे थी वञी, छो जो यको मालिक मुंहिंजा पीउ माइट जेके हुआ उहे परेशान हुआ त असांजे घर में ॼाओ छा आहे। हाणे वञी हिन मुशरफ जे दौर खां पोइ मुंहिंजी सुञाणप जॾहिं मुंहिंजो कार्ड ठहियो तॾहिं वञी माण्हुनि खे हाणे वञी मां प्लास्टिक सर्जरी कराए दोस्तो। हे मुंहिंजे पोयों ॾिसी रहिया हो सिंध टीवीअ ते हिकिड़ो ड्रामो हलंदो आहे मश्करनि जो घोट, हुन आधा कराने ऐं राति हिते हुनजो स्टेज शो थींदो। बात बाक़ाइदे पढ़ी खुले तर खोलींदा आहियूं इहे हिन बात पढ़ी वियो आहे। हेॾो आबिद भाई बि सफ़ा हे भाई सफ़ा वठी वियो आहे। नालो छा आहे? कमाल हसन। कमाल हसन? हा ये फार्मिंग कुकड़ जो हमरा कमाल हसन नालो आहे नयो। ए बाबू जी चिक बाक़ाइदे माशाल्लाह वो जड़े के जेकर मोकाड़े त मूंखे टे ॾींहं नासुर में रत वहंदो जे ने सारे वो मीट वहंदो। तो हाणे असां हिते पुॼी आहियूं, हिते हाणे मिठाई खे सड़को ॾींदासीं। सी ॾाढो आहे मैं ॾियांदा सीए में न अचो रानीपुर सीए में अचो ई न ॾाढो सीधो असां ज्यादा अचे बेले ते कीअं नहीं दा बेले ते कीअं नहीं दा दरवेज खणी 100 रुपया मिठाई कराई हाणे 15 मिनट इंशाल्लाह वाली तो पढ़ाई गाँव का पूरी सांड आएगा। दोस्तों मिठाई खाओ तो सलाह दो अलाइया लिखता है ना दे माता करता घर में तो खाओ। ओए स्लो स्लो ये तो हेरो लड्डू कया तो बात ही कौन है। तो आने ऐसा बिरयानी खाना है पकड़ो पकड़ो क्या माल तेरी यार माला था ताड़ी ना आ बाबा बिस्मिल्लाह मां बैठो यार लो टेंशन न वठो घुमना थियो तो खाना तो छा क्यों ना चमची जा खाई सजी खाईगा चमची दे आप पे सारा साथ तो दा खाओ और खाओ तो सलाह दे तो हां क्या सभा को भाई आप चाहते तो काय मला खपे नहीं ते करनी अल्लाह के पैसा यार चोरी करे लड्डू खर्च के अल्लाह छा
नहीं आस्ते 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 बुख लॻियो आहे हथ करे वञी करे तो कार वरी हेल्प कराईंदुसि न खाई बैठो बाबे मांदा ये बिरयानी देखो कंहिंजो आहे होटल इहो इहो मुंहिंजे पीउ जो आहे ये बिरयानी रोटी छेड़ो हा हे हलाईंदो आहे किरायो ॾेई भाऊ हाँ आयुष तुझी पीजी आहे भला पीउ ऐं ॾाढी मिलकियत रखाऊं था हाँ न त ईअं किथे हुजवां न सही